अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं वञी रहियो आहियां शहर। मूंखे पहिरियों आहे बिजली जो बिल प्लस में वापडा ऑफिस। दोस्तों वीडियो तमामु इंटरेस्टिंग आहे, असां सां रहिजो गॾु। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ॿार ठीकु हूंदव। आउं आयो आहियां पंहिंजो बिल पियारण। हे आहे असांजो माइट, असां हिते पियारींदा आहियूं बिल। दोस्तों हे बिल मुंहिंजो 10,901 रुपयो। तव्हां ॾिसो त असां हे कहिड़े तरीक़े सां बिल पियारे रहिया आहियूं। हिकु नंढो शॉपकीपर आहियां, कहिड़ो सामान शार्ट करे मां बिल पियारियो आहे उहा मूंखे ई ख़बर हूंदी। पर दोस्तों अॼु जो वीडियो तमामु इंट्रस्टिंग हूंदो, तव्हां ॾिसजो पूरो, त तव्हांखे मां ॾेखारींदुमि त मां प्लस में वापडा ऑफिस ऐं जेको कमु कंदुमि तव्हांखे फुल ॾेखारींदुमि। त वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे। फ़िलहाल मां पियारियां थो पंहिंजो बिल। दोस्तों हीअ आहे असांजो तमामु ख़ूबसूरत शहर, तव्हां ॾिसी रहिया आहियो। त दोस्तों बिल मां जमा कराए छॾियो आहे, बिल जी पेमेंट जमा कराए छॾी आहे। हे असांजो हाणे जमा थींदो बिल। दोस्तों कहिड़ियुनि सूरनि सां, कहिड़ी तकलीफ़ुनि सां हिकु रुपयो गॾु करे असां हे बिल पियारियो आहे उहा असांखे ख़बर आहे। पर रपाक सणाई कंदो इहो असां सां न, पूरे पाकिस्तान सां इहो मसइलो आहे। अलाह कंदो सभिनि जा गम परेशानियूं दूरि थींदा। दोस्तों इन खां बाद में मां ठाराईंदुमि एप्लीकेशन, जेका मां जमा कराईंदुमि वापडा ऑफिस। उन खां पोइ तव्हांखे ॾेखारींदुमि मां छा करे रहियो आहियां। दोस्तों तव्हां वीडियो एंड ताईं ॾिसजो। जेके नवां दोस्त आहिनि उनखे रिक्वेस्ट आहे त प्लीज़ तव्हां असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब लाज़मी कजो। वीडियो में का ग़लती हुजे, का कमी पेशी हुजे, कामेंट्स लाज़मी कजो। त दोस्तों हीअ असांजो पेड थी वियो बिल, जेको मूंखे लाज़मी कराइणो हुयो। कहिड़ी बि हालत में कोई बि बिल दोस्तों मां रहाईंदो न आहियां, जेको बि हूंदो आहे मां कंप्लीट कराईंदो आहियां। ऐं हे तव्हां ॾिसो 10,901 रुपयो मां बिल पंहिंजो जमा कराए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां ठाराई आहे पंहिंजी एप्लीकेशन। हे तव्हां ॾिसो था त हर वारे वापडा जी डिडक्शन एक्स्ट्रा बिलिंग। हालांकि मूं वटि पंहिंजो सोलर प्लांट बि आहे। अॼु आयो आहियां मां SDO साहब वटि, त साम्हूं मां तव्हांखे ॾेखारियां थो। दोस्तों त हीअ आहे साम्हूं आहे वापडा ऑफिस। मां पंहिंजी करायां थो एप्लीकेशन जमा, पर अलाह करे SDO साहब मौजूदु हुजे। त दोस्तों मां वञी रहियो आहियां वापडा ऑफिस। हीअ आहे साम्हूं। पंहिंजी एप्लीकेशन कराए छॾी आहे जमा। SDO साहब तमामु बहितरीनु माण्हू आहे, बग़ैर कंहिं रुकावट जे मुंहिंजो मसइलो केर सां हल थी वियो आहे। इन में इहो थींदो त जेके यूनिट मां यूज़ कंदुमि सिर्फ़ु उहो ई बिल ईंदो, एक्स्ट्रा डिडक्शन काई कान ईंदी। बक़ाया क्लार्क कोई मौजूदु कोन हो, उनजे लाइ सुभाणे मां दुबारा वापसी ईंदुमि। पर फ़िलहाल हे मुंहिंजो कमु थी वियो आहे। त दोस्तों आगे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त मां कहिड़ो कमु करे रहियो आहियां। फ़िलहाल मुंहिंजो ई कमु थी वियो दोस्तों, त वीडियो एंड ताईं लाज़मी ॾिसिजो। हे तव्हां ॾिसो मां पहुतो आहियां पंहिंजे घर। हे SDO साहब जी सिग्नेचर फार्म त मां भराए छॾियो, पर SDO साहब पाण ख़ुदि वेठो हुयो। ॿियो हेठियों अमलो कोई बि मौजूदु न हुयो, उन्हनि जी हुई इलेक्शन। दोस्तों हे ॾिसो शदीद गर्मी, असां पहुता आहियूं पंहिंजे घर। बिल मां पंहिंजो क्लियर करे छॾियो, जेके फॉर्मेलिटियूं हुयूं सभु क्लियर करे छॾियूं। हाणे जेतिरा यूनिट हलाईंदासीं ओतिरो इंशाअल्लाह ताला बिल ईंदो। कोशिशि इहा ई रहंदी त घटि खां घटि असां बिजली इस्तेमालु कयूं। पर हे ॾिसो सोलर प्लांट आहे, हे पखो, हे तव्हां ॾिसो त सोलर भी हली रहियो आहे। ऐं दोस्तों हे सामान ॾिसो, हे सामान ॾिसो 2-2 किलो 5-5 किलो। हिन जी वजह इहा आहे त 10,000 15,000 बिल ईंदो। दुकान मां कंदासीं दुकान शार्ट थींदो, पर अलाह साईं बरकत ॾींदो, मालिक सणाई कंदो। जेके नवां दोस्त आहिनि सभिनि खे गुज़ारिश आहे तव्हां लाइक कयो, सब्सक्राइब कयो, वीडियो शेयर कयो, असांजी सपोर्ट कयो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।